ज़िले शिकारपुर जो टाउन मदई जी साईं, मदई जी यूबीएल ब्रांच उन जी हीअ एटीएम मशीन बैंक अमले जी आहे जो आचर आहे। मुंहिंजे ख़्याल में इन जे करे बसि हाणे कैश नथसि शायदि, जेको बि एटीएम मां कार्ड विझे थो कैश नथी निकिरे। हाणे तव्हां ॾिसूं था हिते, तव्हांखे मां ॾेखारियां थो। हाणे जेको आहे तो करंट आहे, मां 10,000 कढणु चाहियां थो या 5,000 ई कढूं। हलो त हाणे जेको आहे तो क्या आप इस तरह से रसीद लेना चाहेंगे, रसीद लाइ हूंदा त लेना, रसीद खे छॾियूंसि था पर ॾिसो थोरे भाऊ ये त पैसा 5,000 रुपया था पर जा छॾी 10,000 निकिरनि नथा। हूंदा बि आख़िरी वरी ॿिया ॾिसूं भला त अॻो मां 10,000 क्लिक कया न निकिता त लॻे ईअं थो त बसि हिन में इहे हूंदा ई 5,000। हाणे वरी 5,000 ॿिया था कयूं, ॾिसूं नहीं हे जेको आहे तो भाऊ निकिरनि था पैसा त सिस्टम जो मसलो हा पंज कार्ड भला हिन जो दर्जी पई मिले हा हिन जो हा जेको इहो ॾिसूं अक हो अथई न कोड हा कोड आहे 3 20 हा ॿी अॻ में बैलेंस ॾिसूं था अथई हा अथसि बैलेंस 33,000 33,000 अथसि। हा बैलेंस अथसि, ठीकु आहे। वुड यू लाइक टू मेक ट्रांजेक्शन? यस। 20 कढी 20 लिखो करंट 20 अदर अमाउंट यस नो न निकितो 20 नथा निकिरे। कार्ड जनरेट नॉट फाउंड, माना रक़म निकिरे ई कान थी। हाणे ख़बर न आहे छो न वरी ॿीहर हणी ॾिसूं छो हा 10 बि 5 नथा कढूं हयूं अॻे। हा कोड ॿुधाए हे करंट हे साईं खे चवां त 10 ॾिसूं हलो 10 रसीद खे छॾियूं निकिता 20 कढंदी आहे। हा 20 कढंदी आहे।